त सॼे सिंध खे हिकिड़ो बिज़नेस जी मार्केट ठाहे करे ॾींदा हुया। उते के बि गेम रिज़र्व्स कोन हूंदा, के बि उते पब्लिक पार्क्स कोन हूंदा, का बि कल्चरल हेरिटेज कोन हूंदी। मोहन जे दड़े खे बि खपाए छॾियो, सिंध दरिया खे बि खपाए छॾियो, किंजर खे बि विकिणी छॾियो, मंछर खे को पाण बाज़ारी के तीनवाल कंदड़ के नीलाम घर जा माण्हू आया आहियूं। नीलाम घर जवाब एक जवाब कौन बनेगा करोड़पति पे हले, 1 पे लाख कर दूं, 2 पे लाख कर दूं, 1 2 3 5 करोड़ तुंहिंजा थिया, 1 2 3 मोहन जो दड़ो आयो तोखे, 3 4 5 गोरख आई तोखे, 5 6 7 इंडस आई तव्हांखे। ही हज़ारे सालनि जो पंहिंजो वसीलो आहे कारूंजर। कारूंजर पंहिंजी समाजी, सियासी, सकाफ़ती, तहज़ीबी, तमदनी सुञाणप आहे। उहा माण्हू अची जबल टुके, जबल ठलो पत्थर आहे, पत्थर त पत्थर जे हेठां त कोयलो निकितो आहे, पत्थर जे हेठां त पेट्रोल आहे, पत्थर जे हेठां त गैस आहे। ऐं ज़मीन छा हूंदी आहे? ज़मीन पत्थर ई त हूंदी आहे, मिटी त हूंदी आहे। पाणी छा हूंदो आहे? पाणी बि हिकिड़ो पाणियाठ ई त आहे। पोइ माण्हू चए ठली पाणियाठ आहे, खणी वञि मंछर जो पाणी, किंजर जो पाणी, पाणियाठ आहे। पाणियाठ त आहे। उहा पाणियाठ असांजे नसुनि में रत बन जी गर्दिश पई करे। तंहिंजे करे सिंध जे ज़मीन जो हिकिड़ो हिकिड़ो पत्थर, हिकिड़ो हिकिड़ो ज़रो असांजे हज़ारे सालनि जे पोयनि नसलनि जो आहे, ईंदड़ नसलनि जो आहे। तॾहिं के हिन खे पब्लिक पार्क, पब्लिक रिज़र्व, हिन खे आर्कियोलॉजिकल साइट वांगुरु, हिन खे बैन अल-अक़वामी साइट वांगुरु हिन खे रिज़र्व कयो वञे। हिते कल्चरल हेरिटेज ज़रिए हिते वॾा म्यूज़ियम ठहनि, हिते हिल स्टेशन्स खां वठी केबल कार्स लॻनि, हिते ॿारनि जे रांदियुनि जा मैदान ठहनि, हिते फेस्टिवल थियनि। हीअ आउं आयुसि पे बदीन खां थर रोड ते, हिते सफ़ारी पार्क ठहनि, हिते डेज़र्ट्स में वॾा जश्न थियनि, हिते वॾा म्यूज़िकल कॉन्सर्ट्स थियनि, हिते लतीफ़ जा, शेख हयास जा मेला थियनि, सॼी दुनिया हिते अची गॾु थिए, हिते रोज़गार पैदा थिए, हिते हट्स ठहनि, हिते कारोबार जा मौक़ा मिलनि। कारोबार कंहिंजो? थरियुनि जो। उन्हनि जा मौक़ा मिलनि। सॼी सिंध खे सरसब्ज़ कजे। टीं टपड़ खपाइण मौजूदा हुकुमराननि जो फार्मूलो आहे, सिंध उनखे रद्द थी करे।